अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम स्पेशल टॉक सां गॾु आवां जो मेज़बान फयाज़ कुरैशी। नाज़रीन, सिंध ऐं बजट वफ़ाक़ी हुकूमत जी जेका बजट आहे उन ते बहस पुॼाणी ते पहुचण वारो आहे ऐं अवाम जा जेके सूर ॾिसजनि त उहे साॻी सूरताल में आहिनि ऐं अवाम ईंदे हर ॾींहं जे हवाले सां मुश्किलातूं भोगे रहिया आहिनि। अहिड़ी तरह सां जिते अवाम जे लाइ मुश्किलातूं मौजूदु आहिनि बल्कि उनखे वधीक वधाइण जे हवाले सां बि मुख़्तलिफ़ ऐं मुनफ़रद क़दम खणण जे हवाले सां बि अख़बारूं थींदियूं पियूं थी अचनि। जवाज़ इहो थो ॼाणायो वञे त IMF जा शर्त हुजनि उन खां मुंहुं नथो मोड़े सघिजे। अहिड़ी तरह सां सिंध बजट में सिंध हुकूमत पारां दावा कई वई आहे त हुननि 5 टैक्सूं जेके आहिनि उन्हनि ते छूट ॾिनी आहे, पर वफ़ाक़ी हुकूमत पारां नवां टैक्स लॻाए नयूं मुश्किलातूं पेश करण जे हवाले सां अख़बाराई थी आहे, ख़ुसूसन जिते माण्हू बिजली जे बहरान जो शिकार आहिनि ऐं वफ़ाक़ी हुकूमत शहरियुनि खे बिजली ॾियण खां न सिर्फ़ु नाकाम थींदी पई थी वञे बल्कि ख़ासि तौर ते 14 खां 16 या 18 कलाक ताईं बहिराड़ी वारनि इलाइक़नि में लोड शेडिंग आहे ऐं शहर जा जेके भरपासे वारा जेके इलाइक़ा आहिनि जिते वसूली घटि थिए थी त उते पिणु एतिरी हद ताईं जेका लोड शेडिंग जो जेको सिलसिलो आहे उन माण्हुनि जे लाइ जीअण जंजाल करे छॾियो आहे। माण्हू नंढड़नि फ्लैटनि में मुश्किल वारी सूरताल गुज़ारीनि था, उते बिजली न हुजणु वेतर सननि तकलीफ़ुनि जो सबबु बणिजे थी, उते सोलर जे मथां टैक्स लॻाइण वधीक अवाम सां ज़ुल्म ऐं ज़्यादती जे बराबरि चयो थो वञे। अहिड़ी तरह सां पाकिस्तान पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत सां एहतिजाज कंदे सोलर जे मथां टैक्स लॻाइण ते एहतिजाज कयो हुयो। नतीजतन वफ़ाक़ी हुकूमत टैक्स 18 मां घटि करे 10% करण जे हवाले सां अॼु जेको ऐलान कयो उन ते पीपल्स पार्टी जेको वफ़ाक़ी हुकूमत खे सख़्तु तनक़ीद जो निशानो बनायो ऐं इहो इदराक कयो हुयो त वफ़ाक़ी बजट में पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत जो साथ न ॾिनी, पर चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो जॾहिं ख़िताब कयो त वफ़ाक़ी हुकूमत खे सहकार जो यकीन ॾियारियो। उनजो बुनियादी जेको मक़सदु हुयो त सोलर जे मथां जेका टैक्स लॻे थी उन सां वधीक अवाम जूं मुश्किलातूं पैदा थींदियूं। ॿिए पासे सिंध में वफ़ाक़ी हुकूमत पारां जेको वफ़ाक़ी तरक़ियाती जेको इदारो आहे PWP उनजे ख़ात्मे बावजूदि उनजो जेको वजूद बरक़रार रखणु ऐं हिकु कंपनी जे ज़रिए सिंध में तरक़ियाती मनसूबा ठाहिण जे हवाले सां बि मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जे विच में इख़्तिलाफ़ वारी सूरताल नज़र आई ऐं अॼु सिंध असेंबली में बजट तक़रीर दौरान ख़िताब कंदे सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह इन ॻाल्हि जो इज़हार कंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत जो कुल्लो इस्तेमालु करे MQM अहिड़ा मनसूबा कंपनी जे ज़रिए कराइणु चाहे थी, पर पीपल्स पार्टी अहिड़े क़िस्म जी जेका बिटी पॉलिसी क़बूल न कंदी। ॾिसिजे त इन मामले ते कहिड़ी अख़बाराई थिए थी ऐं ख़ासि तौर ते जेके सिंध हुकूमत पारां तरक़ियाती मनसूबा आहिनि, शाहराए भुट्टो हुजे या शहर जे हवाले सां या सॼी सिंध जे हवाले सां 1000 जेके बसूं आहिनि उन जे हवाले सां वॾे वज़ीर चवणु हुयो त इन जो मौजूदा बजट में ज़िक्र न आहे। इहे हिननि मनसूबनि खां अलॻि ऐं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जा जेके मनसूबा आहिनि उहे अलॻि तरक़ियाती मनसूबनि खां रखियल आहिनि। अहिड़ी तरह सां 154 अरब रुपयनि जो मजमूई तरह सां जेको तरक़ियाती बजट आहे जेको रुॻो कराची ते ख़र्चु थींदो, जॾहिं त मुख़ालिफ़ धुर पारां तनक़ीद कंदे चयो वियो आहे त कराची खे तरक़ियाती मनसूबनि में नज़र अंदाज़ कयो वियो आहे। अहिड़ी तरह सां डबल डेकर बसुनि जे हवाले सां बि ज़िक्र कयो वियो त मौजूदा साल में ई शहर में हलंदियूं। ॾिसिजे त पीपल्स पार्टी ऐलान करे थी ऐं उन ते अमल करे थी या न। पिंक बस, पिंक टैक्सी, पिंक मोटरसाइकिलूं, EV टैक्सियूं, इहे समूरा जेके मनसूबा शामिल आहिनि उहे ईंदड़ साल जे लाइ आहिनि। ऐं इन खां हटी करे ख़ासि तौर ते कल्ह जॾहिं डॉक्टर अज़रा पीचो सिहत वारी वज़ीर जेका सिंध असेंबली में ख़िताब कयो त हुन हिकिड़ी इंतिहाई अहम पॉइंट जेका उथारी जेका शायदि मीडिया जी नज़रुनि खां जेका लिकी वई उहा इहा हुई त ईरान ऐं इसराइल जेका जंग आहे उहा दुनिया जे लाइ जिते ख़तरे जो सबबु आहे उते जेके मुहलिक जेके बीमारियूं आहिनि उन्हनि जो सबबु बणिजी सघे थी। इन्हनि समूरनि इशूज़ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे जॉइन कयो टेलीफोन लाइन ते सीनियर सहाफ़ी तहजीकार कराची प्रेस क्लब जा अॻूणो सदर इम्तियाज़ ख़ान फारान साहब। इम्तियाज़ साहब तव्हांखे स्पेशल टॉक में भलीकार। इम्तियाज़ साहब, शुरूआत कयूं था सिंध ऐं वफ़ाक़ी बजट जेको हाणे पास थियण वारो आहे। अवाम साॻियो सूरनि में आहे, नवां टैक्स, नयूं मुसीबतूं, नयूं मुश्किलातूं, IMF जा शर्त। सम्झो था सिंध हुकूमत हिकु पासे दावा करे थी त जेके टैक्स जेके उन्हनि 5 टैक्स उन में छूट ॾिनी आहे उते ज़राई टैक्स बि त लागू कयो आहे, उन शइ जो उन मामले जो इदराक न आहे कयो। सम्झो था त सिंध ऐं वफ़ाक़ी बजट में तक़ाबली जाइज़ो वठिजे त कहिड़ो तव्हांखे फ़र्क़ु महसूसु थिए थो? माण्हुनि उमेदूं घटि, मायूसी जो इज़हार ज़्यादा कयो आहे। बिल्कुलु कॉमन यही है तो मायूस हुकूमत भई सिंध सरकार भी वफ़ाक़ी हुकूमत भी अवाम के मायूस कयो आहे। ठीक आहे 5 छूट ॾिनी आहे, हुन सां फ़ाइदो कहिड़ो मुंहिंजो जो एक आम माण्हू खे कहिड़ो फ़ाइदो या साम्हूं अचे ते पोइ असां हिन ते ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं त 5 टैक्सनि में छूट फेडरल गवर्नमेंट हुजे या सिंध हुकूमत हुजे या ख़ैबर पख्तूनख्वा वारी हुजे, बलूचिस्तान, पंजाब
सभिनी जेका छा चवंदा आहिनि न चङा मुड़ुस चओ या माल वारा चओ या सरमायादार चओ, उन्हनि खे छूट ॾिनी आहे हर मामले में। माना टैक्स ते बि अव्हांखे यादि आहे त ये प्राइम मिनिस्टर वज़ीर आज़म अनाउंस कयो त जेसि ताईं 5 करोड़ जो मामिलो न हूंदो तेसि ताईं नेब वारी हद में न हूंदो, टैक्स वारी हद में न हूंदो, अलाए छा छा गिरफ़्तारी न थींदी। हा न जेको बि आहे उहो सभु रिआयतूं जेका आहे उहो जेका मथे वारा आहिनि, जेका पैसे वारा आहिनि, जेके असां इहे चवंदा आहियूं त पोश इलाइक़े जा रहण वारा आहिनि, उन्हनि खे ॾिनो आहे। ईअं चओ त घटि में घटि करोड़पतियुनि खे रिआयत मिली आहे। घटि में घटि करोड़पति खे बि, हाणे त लखपति खे बि को रिआयत न आहे, करोड़पति खे रिआयत आहे, अरबपति खे रिआयत आहे। मिसाल ॻाल्हि इहा रुॻो ही न हूंदी आहे त को असांखे हुकूमत कुझु ॾे, ॻाल्हि इहा बि हूंदी आहे त टैक्सनि में रिआयत मिले। मिसाल बिजली हुजे, पाणी हुजे, गैस हुजे, फ्यूल हुजे, कहिड़ी बि शइ हुजे, अव्हांजे मुंहिंजे मथां बि एतिरो ई टैक्स आहे जेतिरो अरबपति ऐं खरबपति मथां आहे। ऐं असांजे हेठि वारा जेका लोअर क्लास जा माण्हू आहिनि उन्हनि मथां बि टैक्स साॻियो आहे। पर घटि में घटि इहा हुजणु खपे न त लोअर क्लास वारनि लाइ टैक्स 40% बदिरां 10%, 15%, असां मिडिल क्लास आहियूं त 20%, 40% अपर वारनि खे हुजणु खपे। माना ही शइ जेका सभ खां वधीक इस्तेमालु थींदी आहे, हिन में का बि रिआयत न आहे, असां सां ज़्यादती आहे। मिसाल 200 यूनिट खां वधीक असां इस्तेमालु कयूं त असां बि उहो प्रोटेक्टिव लिस्ट मां निकिरी करे असांजो जेको बाज़ार 5000 वारो आहे बिल, उहो 10,000, 9,000, 11,000, 12,000 जो थिए थो। ऐं अहिड़े नमूने सां ॿई ॻाल्हियूं बि आहिनि, गैस ते बि इहा ई आहे। त ही जेका आहे ही चङे मुड़ुसनि जो जेका माल वारा आहिनि, पोश आहिनि, हुननि जो ही बजट आहे। हिननि ते का बि IMF जेको आहे न, IMF बि ग़रीब दुश्मन आहे। IMF असां चऊं था त IMF अलाए कहिड़ी बला आहे त जॾहिं ग़रीब खे रिआयत मिले त हुन तरफ़ां को एतिराज़ अची वेंदो, अलाए ईंदो आहे या न आहे। ही हुक्मरान असांखे ब्लैकमेल कंदा आहिनि या असांखे गुमराह कंदा आहिनि, इहा ॻाल्हि आहे। अगरि जेकॾहिं रियल आहे त IMF मथां बि लानतूं हुजनि त हू जॾहिं ग़रीब खे को रिलीफ मिले त हू ऑब्जेक्शन कंदा आहिनि, जॾहिं मथे वारनि खे को रिलीफ मिले। माना हर मामले में किथे हर रिआयत जेका टैक्सनि में आहे, एक्सपोर्ट में आहे, इम्पोर्ट में आहे, के आहे, सभु मथे वारनि खे आहे न। जेका असां चवंदा आहियूं त पोश आहे, माल वारा आहिनि, उन्हनि खे आहे। ही सॼो बजट प्रोविंशनल, माना 6 सूबनि खे छॾियो, गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर खे बि हुन में घटि कयो। ही 6 सूबा या 6 हू ऐं फेडरल गवर्नमेंट, ही बिल्कुलु ग़रीबनि जो बजट न आहे। ऐं मुखालिफ़ धुर मथे वफ़ाक़ में मुस्लिम लीग जे मिसाल मुखालफ़त में या ॿिया जेका हुकूमत में शामिल न आहे, पीपल्स पार्टी हुजे, MQM हुजे, भई कहिड़ी बि जमात हुजे, इवन इहे त तहरीक इंसाफ़ हुजे, सभु पाण में गॾियल आहिनि। एहतिजाज जो कोई मसलो थोरी हूंदो आहे त भाई असां त एहतिजाज कयो, असां त एहतिजाज मामिलो न हूंदो आहे। रिलीफ कहिड़ो ॾियारियो अवां पंहिंजे वर्करनि खे, पंहिंजे अवाम खे, पंहिंजे वोटर्स खे, सभु पाण में मिलियल आहिनि। मथे जेका ईअं ॻाल्हाईंदा आहिनि त असांजो कहिड़ो वारो अचे, असांखे कहिड़ो रिलीफ मिले, असांखे मिसाल सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ जी जेका छिकताण हुई पाण में, उहा छिकताण छा हुई? माना उहो NFC अवार्ड वारे मामले में माना पंहिंजो हिसो वधाइण वारी ॻाल्हि हुई। ऐं मिसाल ही चयो त सोलर जेका आहिनि उन मथां 18 बदिरां 10, बाबा 10 थिया अथई न, 8% जो थियो त हाणे के वॾे माण्हू खे ज़रूरत ई न आहे, हुनखे सस्तो माना हुनजे लाइ महांगी बिजली थोरी आहे। असल इम्तियाज़ साहब, अगरि जेकॾहिं पाण जाइज़ो वठूं त सोलर प्लेटुनि में जेकॾहिं परॾेही जेके प्लेटूं आहिनि उहे अशराफिया जेका आहे उहा पंहिंजे घर ते इस्तेमालु करे थी, छाकाणि जो जेको 100% जेको बिल भरण वारा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में हाणे बंगलनि जे मथां सोलर प्लेटूं नज़र अचनि थियूं ऐं इहा जेका वसूली आहे उहा कंपनियुनि खे घटि पई थिए। हा बिल्कुलु फयाद, रुगो ही सोलर शीटूं न आहिनि, मेकअप जो सामान हुजे, पीअण जो पाणी हुजे, ही पंहिंजे ही माना ही डॉग हुजनि, केट हुजनि या ॿिया माना जेका ही माना ही हिननि जे लाइ खाधो हुजे
मेडिसन हुजनि, ही कंहिंजी ईंदियूं आहिनि, एक्सपोर्ट कंहिंजे करे वधंदी आहे, हिननि जे करे इम्पोर्ट वधंदी आहे। लग्ज़री गाॾियूं, एक्सपोर्ट में लग्जरी आइटम, लग्जरी गाॾियूं, लग्जरी आइटम, लग्जरी कपिड़ा, लग्जरी मेकअप, सभु कंहिं घुराईंदो आहे। ऐं हू जेको आहे असां मथां हूंदो आहे, असां चवंदा आहियूं हुनजो माना जॾहिं इम्पोर्ट वधंदी आहे त हू टैक्स असां मथां मणंदा आहिनि, बाक़ी सोलर स्टील रुगो थोरी आहे। पर हिन बजट में हैरान कुन जेके अंग अखर उन में सभ खां वधीक जेको इकनॉमिक सर्वे में बि हवाले सां ज़िक्र थियो, पाकिस्तान जी 45% जे लॻभॻि जेका आबादी आहे, बल्कि थी सघे थो उन में मुंहिंजे चवण में डिफरेंस हुजे, उहा गुरबत जी लकीर खां हेठि अची वई आहे। काफ़ी आहे, बिल्कुलु इनका 45% इन्हनि ॿुधायो आहे न, उनखां वधीक आहिनि, उनखां वधीक आहिनि। छो जो ही ॻाल्हाइण लाइ तयारु आहे। मिसाल पाकिस्तान ऐं हिंदुस्तान में असां खटियासीं, जंग थी, असां खटी आया, असां माना ईअं होश जमालो कयो त असां खटी आहियूं ख़ैर सां, होश जमालो, पर खटण खां पोइ जेको माना ख़ुशी थी सभु ख़तमु करे छॾी हिननि बजट में। हिन में सॼी दुनिया मिसाल असांजो फील्ड मार्शल वञे थो अमेरिका में, अमेरिका जो प्रेसिडेंट आहे हू हुनजे मान में आजियाणो करे थो, लंच करे थो, उहा उतां ॻाल्हि थिए थी। ऐं बाक़ी जेकॾहिं हिते यूरोपी पार्लियामेंट में ॾिसजो, माना सॼी दुनिया में पाकिस्तान जो नालो आहे, पर असां हुन में इकोनॉमिकल पंहिंजे लाइ रिलीफ नथा वठी सघूं, IMF खे असां कुझु नथा करे छॾूं, त यार छा कयूं? हिन में पाकिस्तान जी जेका पोज़ीशन आहे उहो अॻे न हुई, 10-20 साल 15-25-30 साल ताईं न हुई। हाणे जेका पोज़ीशन आहे सॼी दुनिया में, असां हुन सां बि को माना को फ़ाइदो वठण लाइ तयारु न आहियूं, या फ़ाइदो नथा वठूं, या मख़सूस माण्हू जेका आहे हुकूमत में वेठा आहिनि या हुन सां गॾु वेठा आहिनि, हू वठनि पिया, त इहा त तमामु दुख जो बि ॻाल्हि आहे। हर सभु अरब कंट्रीज़ हुजनि, यूरोप पार्लियामेंट हुजे, यूरोपी कंट्रीज़ हुजनि, ॿिए पासे जा हुजनि, सभु असां सां गॾु आहिनि। ही छा चयो, ही पंहिंजो बुश, ही पंहिंजो ट्रम्प चयो त बाबा तिजारत कयो, असां शुरूआति कई आहे तिजारत जो कोई नालो निशान ही नज़र नथो अचे, बल्कि बांग्लादेश ऐं अफगानिस्तान जिन जो टको ऐं अफगानी जेका असां खां घटि हुई, अॼु असां उन जे मुक़ाबले ते 300% पोइ ते हली आहियूं। पोइते आहियूं। ढाका वारी पोज़ीशन, बांग्लादेश वारा असां सां गॾु बीठा आहिनि, असां हुननि सां फ़ाइदो वठण लाइ तयारु न आहियूं। अफ़गानी असां सां गॾु अची विया, असां हुननि सां फ़ाइदो वठण लाइ तयारु न आहियूं। ऐं बसि रुगो असांजे प्राइम मिनिस्टर खे ही शौक़ु हुयो त बाबा नोबल प्राइज़ जे लाइ रिकमेंड कयो, जीअं ही हेतिरो पावरफुल आहे त हिनजी रिकमेंडेशन ते बाबा ये माना वो नोबल इनवाइट भी करे छॾियो, उनके रिकमेंड भी करे छॾियो, पर तिजारत शुरू न करे सघिया, ना अरब कंट्री का ना को एक्सपोर्ट लाइ असां को अहिड़ो शइ माना का रखी आहे त यूरोप पार्लियामेंट खे असां चऊं त बाबा असांखे इम्पोर्ट का ऑर्डर ॾियो, असां करे सघूं कुझु बि न आहे सफ़ा। हाणे त कर्ज़ बि वधिया आहिनि न। हाणे जेको ही आयो पंजाब हुकूमत जे हवाले सां, वो जेका अंसार अब्बासी वारी रिपोर्ट हुई त 10 खरब जो प्रॉब्लम आहे। सिंध में मामलो आयो, सिंध जे बजट में 100 अरब जो आयो मामलो, त बाबा ही ते हेठि मथे थियल आहे, त सभिनी हर जाते फेडरल गवर्नमेंट में बि ॾिसो त सभु ख़िलाफ़ वञनि पियूं। असां तयार ई न आहियूं, माना रब शल असांखे एतिरो मौक़ो ॾिनो, असां सभु कुझु ख़ासि तरह सां जंग खां पोइ असां वेठा आहियूं ऐं पंहिंजो पाण बसि रुगो पंहिंजे मक़सद लाइ वेठा आहियूं, पंहिंजो मफ़ाद वठूं पिया ऐं फलाणे में एतिरो फलाणे में एतिरो फला, माना सॼी क़ौम खे असां फ़क़ीर करण लाइ तयार आहियूं। ओपन ऑप्शंस जेके खुलिया आहिनि उन्हनि मां असां फ़ाइदो वठण जे लाइ तयार न आहियूं। इम्तियाज़ साहब, ब्रेक जो वक़्तु थी वियो, ब्रेक तां मोटी अचूं। सिंध हुकूमत जे घटि में घटि उजरत जेका आहे 42,000 रुपया मुक़ररु कई आहे, इहो समूरी हुकूमतुनि में हिकिड़ो वॾो सुठो फ़ैसिलो बि आहे, जेकॾहिं चङा फ़ैसिला आहिनि त उन्हनि खे साराइणु घुरिजे। इम्तियाज़ साहब, ब्रेक तां मोटी था अचूं, कंटिन्यू था कयूं। नाज़रीन, वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई।
वेलकम बैक। असां सां गॾु इम्तियाज़ ख़ान फारान साहब टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। मूं ब्रेक ते वञण खां अॻु में इहो ज़िक्र कयो त 42,000 रुपया घटि में घटि उजरत जे हवाले सां सिंध हुकूमत फ़ैसिलो कयो आहे। पंजाब 40,000 ऐं अहिड़ी तरह सां वफ़ाक़ जेको आहे इन हवाले सां डिसीशन वठी न आहे सघियो। ॿियनि सूबनि जे हवाले सां बि अंग अखर साम्हूं न ईंदा आया, बल्कि सिंध हुकूमत जी दावा आहे त हुननि सभिनी खां वधीक पघार बि वधाई आहे, 12% 10%, पेंशन वफ़ाक़ 7% वधाई आहे, त सिंध हुकूमत 8% पेंशन वधाइण जो ऐलान कयो आहे। त इम्तियाज़ साहब, जिते पाण अफ़गानिस्तान बांग्लादेश सां पाण कंपेयर कयूं था ऐं पाकिस्तान जे अवाम जो मसइलो, ख़ासि तौर ते सिंध जे अवाम जो मसइलो खाधो पीतो आहे, दवाऊं आहिनि, ज़रूरत जी जेके शयूं आहिनि ऐं अशराफिया ऐं लग्ज़ेरिया जेका आहे उन्हनि जी बजट पाण करार ॾियूं था। वफ़ाक़ी बजट खे ज़ाहिर पालतू कुतनि जे लाइ महीने में 5-5 लख रुपयनि जी ख़ुराक जा बंदोबस्त थियनि था। त इहे जेके ॿाहिरां आइटम अचनि था त असांजो हिकिड़ो फॉरेन करेंसी अकाउंट उहो बि ज़ाहिर माइनस थिए थो। अहिड़ी तरह सां असांजा जेके केतिरा ई जेके इशूज़ आहिनि जेके असांजे लाइ मुश्किलात जो सबबु बणजनि था, ऐं ख़ासि तौर ते IMF जो जेको कर्ज़ु आहे उन में वाध थिए थी, छाकाणि जो असांजी फॉरेन करेंसी जेका वञे थी ॿाहिरि ऐं लग्ज़री आइटम मर्सिडीज़, लेक्सस, वॾियूं वॾियूं गाॾियूं असां घुराइण जी ॻाल्हियूं कयूं था। ऐं उते असांजो ग़रीब जेको आहे उहो बिजली ज़ाहिर जीअं तव्हां ज़िक्र कयो त 200 यूनिट वारो, पर हाणे इहो तक़ाबली जाइज़ो बि हिकिड़ो अजीब क़िस्म जो आहे। हिन ते बि ॻाल्हाइणु घुरिजे त ग़रीब माण्हू जंहिंजे घर में 13 ॼणा खाइण वारा हूंदा, उन बिजली जो यूनिट 200 त मुमकिन ई कोन्हे सड़े, छाकाणि जो 2 पंखा 3 पंखा केरु हलाए थो, 3 बल्ब हलाए थो, फ्रिज लॻाईंदो, टीवी लॻाईंदो, त 300 यूनिट खां मथे हली थो वञे। मीटर अहिड़ा आहिनि ॼण को जेट जहाज़ ते चढ़ी था हलनि। त इहे समूरा इशूज़ जेके आहिनि, कैलकुलेशन हिकिड़ी डिफरेंट आहे। ख़ाली इहो न आहे ॾिसणो त यूनिट केरु केतिरो थो इस्तेमालु करे, घटि में घटि इहो हुजणु खपे त इनकम कंहिंजी केतिरी आहे, उनखे उन हिसाब सां बिजली ॾियणु घुरिजे ऐं उनखे जेके गैस जा सिलेबस उन हिसाब सां ॾियणु घुरिजे। त सम्झो था त इहो जिते पाण बजट जो ज़िक्र कयूं था, उते वरी मोटी अचूं सिंध हुकूमत ते, त 42,000 रुपया घटि में घटि उजरत जो ऐलान त कयो आहे, पर अमल मुमकिन आहे, सम्झो था थींदो हुन ते? न, ये बिल्कुलु सारा जेको आहे बिल्कुलु 42,000 जेको 42,000 अनाउंस कयो आहे घटि में घटि पघार, पर इम्प्लीमेंटेशन त थिए न, इम्प्लीमेंटेशन थिए न। मूंखे यादि हूंदो गुज़िरियल बजट में ही जेका अशराफिया हुई अदालत वई ऐं सिंध गवर्नमेंट पंहिंजो केस तरीक़े सां विड़ियो ऐं खटी आई त 36,000 हूंदो घटि में घटि, पर हू कंहिंखे ॾिनो हुननि त ही सॼी माना साइट एरिया हुजे, कोटरी वारो हुजे, शक्कर वारी माना हुजे, नूरियाबाद हुजे, किथे बि हुजे, आम शॉप हुजनि, सभ खां वधीक सभु छॾियो। ही जेका आहे न, हिननि वटि सरकारी माण्हू जेका आहिनि, भले ब्यूरोक्रेसी में हुजनि या पॉलिटिशियन हुजनि, हिननि जा जेका प्राइवेट गार्ड आहिनि हुननि सभु पुछा कई आहे कॾहिं हिननि ते कंपनी खे त भले इहे लख रुपया ॾींदा हुजनि, पर हुन जी पघार केतिरी आहे, 10 ऐं 12 कलाक जी ड्यूटी आहे। जेको हिननि सां पुछो जेको यूनिफॉर्म में गार्ड ड्यूटी कंदा आहिनि, 25,000, 20,000, 30,000, वधि में वधि 30,000। मूं वॾी में वॾी कंपनी जंहिंजा नाला आहिनि कॾहिं न ॿुधो आहे त हुननि 36,000 गुज़िरियल साल ॾिनी हुजे ऐं उन्हनि जो 8 कलाक जी ड्यूटी हुजे, 10 कलाक, 12 कलाक, कॾहिं कॾहिं 14 कलाक। ऐं जेको गार्ड आहे प्यून बि उहो ई आहे, दर खोलण वारो बि उहो ई आहे, माना सेफ्टी वारो बि उहो ई आहे। त ही हुकूमत खे खपे घटि में घटि सिंध हुकूमत खे घुरिजे त लेबर कोड जेका आहे, लेबर मिनिस्ट्री जेका आहे, लेबर कोड जेका आहे हुनखे एक्टिव करे, लेबर इंस्पेक्टर जेका आहिनि हू वञणु, हर फैक्ट्री में वञणु ऐं गिरी वञणु, वारनि सां गॾु वञणु ऐं उते ही जेका डिप्टी कमिश्नर हूंदा आहिनि, अॻे SDM हूंदा हुया, उन्हनि वटि हाणे इख्तियार न आहे, हिन करे सभु कुझु हले थो त उन सां गॾु लेबर कोड खे को माण्हू वञे होॾे त बाबा ही घटि में घटि पघार जेका हू नथा ॾियनि मूंखे, त हू केस ते खणे न लेबर कोड। इम्प्लीमेंट ज़रूरी आहे, इम्प्लीमेंट न आहे, इम्प्लीमेंट थिए त पोइ। ऐं बाक़ी अॻे जेका ॻाल्हि कई अवां त बिल्कुलु इहे ई थियणु घुरिजे, माना ग़रीब अमीर मिडल क्लास उनजो को त फ़र्क़ु हुजणु खपे न। बाक़ी आहे त ही बाइंडिंग छो रखी आहे भाउ त बाबा 200 खां वधीक हूंदो त हीअं थींदो, बाबा हिकु रखो। ही त अजीब फिनामिना आहे न। हाणे ग़रीब माण्हू जंहिं वटि बिजली बि न आहे, उहो ॿार पैदा करे घर में 20 माण्हू विहारे वेठो आहे, कमाइण वारो हिकिड़ो आहे, ज़ाहिर बिजली जा यूनिट त इस्तेमालु थींदा न। आम माण्हू जेको आहे उहो करोड़े जी तादाद में आहे, ही अशराफिया जेका आहे ही लखनि जी तादाद में आहे। असां हिननि खे पारूं पिया, असांजी सार संभाल ही अशराफिया जी असां ग़रीब था कयूं, छो जो फ्यूल सभ खां वधीक नंढा नंढा बाइक्स आहिनि, करोड़े बाइक्स आहिनि,
जेकॾहिं 2 लीटर बि 1 लीटर बि रखो एवरेज ते हालांकि 3 हूंदा आहिनि 1 लीटर बि रखो त 2-3 करोड़ लीटर ते हवा ऐं असां ऐं आम माण्हू इस्तेमालु कंदो आहे ऐं रक्शे में अचो पोइ पब्लिक गाॾियुनि में अचो हीअ अशाफिया जे त मज़ा लॻा पिया आहिनि ते हुकूमत लेवी ख़ुदा जो ख़ौफ़ 100 रुपए वारी लेवी ऐं शर्म बि न आई दाणे वारे वज़ीर खे शर्म बि न आई त हू चवे थो त भाई एतिरा आहिनि असां वधाए एतिरा लेवी कंदासीं ऐं प्राइम मिनिस्टर बि चयो त बाबा अरे बाबा लेवी ही कयो भले वॾे माण्हुनि सां कयो न हेठि वारनि खे हाणे त मसइले जो हल आसान थी वियो न IMF जो मुतालबो आहे IMF जो हुकुम आहे IMF जो चवणु आहे जेकॾहिं न कंदा त मुल्की मफ़ाद अची वञे थो बिल्कुलु मां ते सम्झां थो त असांजा जेका सोशल मीडिया वारा आहिनि या सिविल सोसाइटी वारा आहिनि उन्हनि खे घुर्जे त करोड़े जी तादाद में IMF खे ख़त लिखनि मेल कनि कि बाबा हीअ अवां चयो आहे हीअ अवां चयो आहे त घटि में घटि ख़ुदा जो ख़ौफ़ कयो आम माण्हू खे जॾहिं रिलीफ जी ॻाल्हि हूंदी आहे त अवां ऑब्जेक्शन कंदा आहियो अशाफे जे लाइ मथां न कंदा आहियो अवां जीअं चयो त अॻे बि असां हिन प्रोग्राम में ई केतिरे भेरा चई चुका आहियूं त बाबा राशन कार्ड जेको हुयो पहिरें अॻे हूंदो 40 साल पहिरीं हू वरी शुरूआत थियणु घुरिजे शुरूआत थियणु खपे पर नून लीग जी हुकूमत ईंदी आहे त हमेशह मालदारनि खे नाहे नवाज़ींदी हिन वक़्तु मुंहिंजे ख्याल में बजट में 5000 या कुझु मुंहिंजे ख्याल में लॻभॻि जेकॾहिं पाण जाइज़ो वठूं त निकिरी ईंदा अरब रुपया त जेको उन में ज़्यादातर सब्सिडी या अहिड़े तरह सां जेको जेकॾहिं फ़ाइदो पहुचे थो सिधो सं ग़रीब खे नथो पहुचे बल्कि कंपनी ऐं जेके मालदारनि खे थो पहुचे हर मामले में हिन ते माना क्लासिफाई करे न पोइ बि हिन ते ॻाल्हि थी सघे थी सही टेक्सटाइल हुजे डिस्कोस हुजनि फला ही सभु असांखे कूड़ ॻाल्हायो आहे हिननि हिकु प्रोग्राम थियो मूंखे यादि हूंदो प्राइम मिनिस्टर ईअं आयो जीअं खटी आयो अलाए किथां जीअं इमरान खान चवंदो न कि मैं अमेरिका से वापस आया तो मुझे लगा कि मैं कप जीत के आया हूँ ये हिन अनाउंस कयो प्राइम मिनिस्टर शाबाश यादि आहे त 7.5 रुपया 8 रुपया घटि थियो आहे पर यूनिट ईमानदारी सां ॿुधायो त केतिरा माना बिल अवां जो घटि थियो आहे हिकु थोरो घटि न थियो आहे जेके डिस्कोस या जेके IPPs आहिनि उन्हनि जा जेके मुआइदा ख़तमु कया आहिनि उन सां त वॾो फ़र्क़ु पियो पर बिजली त ओतिरी आहे महांगी ओतिरी आहे महांगी माना असांखे को ब्लैक ही लोड शेडिंग जी ज़रूरत ई न आहे असां पैसा पियारियूं पिया पर असांखे नथी मिले ही बिजली वग़ैरह ऐं हुनमें राशन कार्ड वरी इंट्रोड्यूस कराइणु घुरिजे हुनमें बिजली गैस पेट्रोल या फ्यूल जेको बि हुजे हुनखे गॾु करणु घुरिजे नादरा वटि असांजो सभिनी जो रिकॉर्ड पियो आहे असांजा घर भाती केतिरा आहिनि अंग केतिरो आहे असांजी पघार घणी आहे बिल्कुलु इहा ॾाढी बहितरीन तजवीज़ आहे हुकूमत खे राशन कार्ड टाइप ते नओं ज़ाहिर अॼुकल्ह प्लास्टिक मनी आहे ज़ाहिर जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो राशन कार्ड जारी थींदो त हुन में अंग खर डेटा बि अची वेंदी फैमिली मेंबर जो तव्हांखे डेटा इकठो करण जी ज़रूरत कोन पवंदी आदमशुमारी करण जी ज़रूरत बि न पवंदी माण्हू आज खुद रजिस्टर थींदा बिल्कुलु 150 मां मिसाल मां 150 लीटर आहे त बाबा 150 रुपए में मिलंदो ऐं हुन खां मथे जेको हूंदो तोखे 500 रुपए लीटर मिलंदो ठीकु आहे ऐं खंड आहे खंड हुजे त बाबा एतिरा भाती घर में आहिनि 5 किलो हिननि खे खंड जी लोड़ आहे त बाबा ही हूंदो 100 रुपया बाक़ी 5 खां वधीक मार्केट में ख़रीद कंदव त हू हूंदो 300 रुपया ही रखो पोइ ऐं बाक़ी हिकिड़ी जेका लोड शेडिंग पंहिंजे इंट्रो में चयो न त ही मां सम्झां थो त सिंध हुकूमत जी कमज़ोरी आहे बिल्कुलु असां मां थर वियुमि माना केतिरी भेरा वञी चुको आहियां 2 महीना पहिरीं बि असां वियासीं 2600 मेगावाट रुगो थर मां असां ॾियूं पिया 7.5 या 8 रुपए पर यूनिट असांखे माना काफ़ी आहे जेकॾहिं ॾिसिजे त हू आहे हिते नूरियाबाद वारो जुदा ऐं विंड वारो जेको असां जमपीर विंड पावर आहिनि इन खां पोइ लाखड़ा आहे कोल माइंस आहे कोट कासम ते पंहिंजो उहे प्लांट ॿ लॻल आहिनि सस्ती बिजली असां ॾियूं पिया ऐं लोड शेडिंग बि भोगूं पिया ऐं महांगी बिजली वठूं पिया अच्छा सिंध हुकूमत पारां जेको कुझु कम कया आहिनि उन्हनि ते बि थोरो मोटी अचूं था वक़्तु हाणे घटि रहिजी वियो आहे 1000 पीपल्स बसूं जेके आहिनि उहे आणण जो फ़ैसिलो कयो आहे 500 सॼी सिंध में हलंदियूं ऐं कराची जे लाइ 500 बसूं हूंदियूं इन खां अलावा डबल डेकर बसूं शहजील मेमन साहिब ऐलान कयो हिन ई साल हलंदियूं
पीपल्स बस खां अलावा जेके पिंक ईवी जेके मोटरसाइकिलूं औरतुनि खे ॾियण जे हवाले सां बि फ़ैसिलो कयो आहे। अहिड़ी तरह सां पिंक स्कूटी खां पोइ पिंक जेका टैक्सी उहा औरत ड्राइवर ऐं औरत जेका पैसेंजर जे हवाले सां हिकिड़ी तजवीज़ उहा बि साम्हूं आई आहे, उहा हिन साल हलाइण जे हवाले सां फ़ैसिलो साम्हूं आयो। सम्झो था इहे मनसूबा सुठा आहिनि या इहे सिर्फ़ु टाइम पास आहिनि? न, मां सम्झां थो त असां फ़ाइदो वठूं पिया न। हिकु आम माण्हू जेका सही। रेड बस हले थी, ग्रीन लाइन हले थी, ॿियनि टिनि हिन में कमज़ोरी आहे। माना अञा जीअं हुजणु खपे ईअं न आहे, पर दायरा वक़्ता थींदो ई थींदो। ऐं जीअं रेड लाइन वारो मनसूबो आहे, अॼु शर्जील इनाम मेमन चयो असेंबलीअ में बि कि असां एतिरा पैसा ॾेई चुका आहियूं, पर पोइ बि उहो जेको ठेकेदार आहे उनजी प्रॉब्लम आहे। ऐं बाक़ी हिकिड़ी ॿ टे ॻाल्हियूं ॿुधायो। रेड येलो बस आहे, येलो ही जेका आहे न, हिन सां फ़ाइदो थिए थो, पर इन्हनि खे टाइम वधाइणु घुरिजे। 10 ताईं बंदि थी वेंदियूं आहिनि सर्विस। ही अटकल घटि में घटि 12 ताईं हलणु घुरिजे। बल्कि हाणे त रक्षा बि बंदि कया अथनि। 20 जे क़रीब जेके रूट आहिनि अहम रस्ता आहिनि, जेकॾहिं रक्षा बंदि थी वेंदा त राति जो माण्हू कीअं हलंदा? मां कीअं हलंदा? पोइ घटि में घटि इहा हुजे त 12 ताईं जनरल सर्विस हले, पोइ 12 खां पोइ लेट नाइट न सॼी राति हिकु हले न। कलाक खां पोइ ॾाढी चलो 2 मिंट में न हलायो त हर कलाक में हिकिड़ी बस त हलणु खपे घटि में घटि। हिकिड़ी घटि में घटि हुजे। ऐं हुनमें मिसाल तौर इहा आहे त यार हू धाड़ा माण्हू हूंदा आहिनि, बाबा हिकु कांस्टेबल 2 कांस्टेबल हुनमें विहारो, बाबा कलाक खां पोइ। कराची में त मुंहिंजे ख्याल में अहिड़ी क़िस्म जी दाड़नि वारी सूरताल कोन्हे, माण्हू सॼी राति हलंदा आहिनि। को बदनसीबी हुजे, को अहिड़ो वाक़ियो अचे थो, इहा तजवीज़ तमामु बहितर आहे। शर्जील मेमन साहब अगरि जेकॾहिं सर्विस डिपार्टमेंट इहो नोट करे थो त घटि में घटि अहिड़े क़िस्म जी शहर में बहितरी जी तजवीज़ आहे। ज़ाहिर अल्टीमेटली इहो बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे त इहो आवाम खे फ़ाइदो आहे। अच्छा, थोरो मोटी था अचूं, पंहिंजो वक़्तु घटि आहे हाणे। इम्तियाज़ साहब 3 मिंट रहिजी विया आहिनि। ईरान इसराइल जंग जेका आहे उहा ख़िते में तमामु ख़तरनाक सूरताल अख़्तियार कंदी बि थी वञे। पाण उते मथे नथा वञूं, पर सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पीचो साहिबा कल्ह बजट स्पीच कई। उन जंहिं ॻाल्हि जी निशानदेही की शायदि कंहिं मीडिया हाउस ने ते गौर नाहे कयो, पर इंतिहाई अहम ॻाल्हि कई आहे त हीअ जेके बारूदी मवाद जेको पाणी में शामिल थींदो, चाहे ईरान में हुजे, चाहे इसराइल में हुजे, चाहे ख़लीज ॾांहुं वञे या एशिया यूरोप या कंहिं बि पासे इहो पाणी वञे थो, त इन सां चमड़ी जूं बीमारियूं उथंदियूं ऐं माशरे में बीमारियुनि जो ख़तरनाक हिकिड़ो इम्पैक्ट अचण जे हवाले सां उन ॻाल्हि कई आहे। डॉक्टर अज़रा साहिब तमामु अहम ॻाल्हि कई। सम्झो था त इहे ताबकारी जेके असरात आहिनि उहे दुनिया जे लाइ केतिरो ईंदड़ वक़्त में ख़तरनाक थींदा, या असां वधीक जेको इम्पोर्ट करण जे हवाले सां जेको गुंजाइश नथा रखूं, दवाऊं असांखे आणणियूं पवंदियूं, बीमारियूं थींदियूं, अज़ाब पैदा थींदा? न, ही कैलकुलेशन ज़रूर आहे, पर हिन में रियलिटी अॼु ताईं ते न आई आहे। माना भले ईरान वारो हुजे, 3 हमला कया अमेरिका, उन्हनि चयो त मां न्यूक्लियर असां एसिड तबाह करे छॾियो, पर इहा अमेरिका मां ई ॻाल्हि आई त हुते शिफ्टिंग थी वई हुई। ऐं जेकॾहिं हुते रियल रिएक्टर हुजनि हा, हुते यूरेनियम हुजे हा, त एसि ताईं ख़बर पवे हा जीअं भोपाल में थियो, हिंदुस्तान में थियो। ऐं गाज़ा में जेको कुझु हले पियो त हुते चो पासे का अहिड़ी सूरत हाल न आहे। इंटरनेशनल बि मॉनिटरिंग थींदी आहे। मां सम्झां थो त ख़दशा आहिनि, थोरो परेशानी आहे अज़रा साहिबा खे, कैलकुलेशन आहे, पर रियलिटी में अहिड़ी का बि इंटरनेशनल का बि तंज़ीम का रिपोर्ट न कई आहे, न सरकारी सतह ते, न को निजी ख़ानगी तरीक़े सां। बल्कि इहो ज़ाहिर ताबकारी या बम या जेके बारूदी मवाद फाटे थो उन जा इम्पैक्ट पोइ माशरे ते फैलिजी सघजनि था न। बिल्कुलु, मौसमी तब्दीली जो असर बि थी सघे थो। ख़ुदा न ख़ासिता अहिड़ो थींदो तॾहिं ॻाल्हि थींदी न। हाणे एसि ताईं त किथे बि गाज़ा में बि, ईरान में बि, एसि ताईं त शाम वारे मामले में बि इहा सूरत हाल न आई आहे। ऐं हीउ जेको अमेरिका बि मिसाइल हलायो आहे, ऐं असां बि जीअं हिते हिंदुस्तान मथां हमिलो कयो, त को अहिड़ो बारूद न आहे त जेको को अहिड़ी प्रॉब्लम हुजे, माना नुक़सानदेह साबित थिए हुजे या किथे हुजे, ईअं न आहे। परसेंटेज घटि आहे, परसेंटेज तमामु घटि आहे। अज़रा पेचो साहिबा जी माना परेशानी गिणती ऑब्जर्वेशन सही आहे त भाई आहे ज़ाहिर त डॉक्टर आहे त ही न हुजे, ही न जंग त हूअं बि न थियणु खपे। हा, इहे एसि ताईं का रिपोर्ट न थियो आहे। अच्छा, थोरो हिकिड़ो सवाल ॿियो बि शामिल करियूं। चेयरमैन पीपल्स पार्टी या वॾे वज़ीर साहिब मुराद अली शाह वफ़ाक़ी बजट जे बाइकाट जो ऐलान कयो, पाण ज़िक्र बि करे चुका आहियूं। अॼु हिमायत जो ऐलान कयो आहे। टैक्स अल्टीमेटली हुकूमत चयो ईअं वेंदो आहे त बाबा डेजारियो वेंदो, असां 100 सैकड़ो टैक्स वठंदा आहियूं। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो फयाज़, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, मिसाल हुकूमत पीपल्स पार्टी बाइकाट कयो ऐं फेडरल हुकूमत वारो बजट मंज़ूर न थी सघियो, ठीकु आहे, त पोइ सिंध सूबनि जे बजट जो छा थींदो?
थी सघे थो सही माना बिल्कुलु हिसो उतां कीअं मिलंदो पर धमकी त हर साल मिलंदी आहे धमकियूं त हर साल मिलंदियूं आहिनि पर तारीख़ में रिकॉर्ड मौजूद नाहे को त को ईअं थियो हुजे ना पॉलिटिकल ॻाल्हि आहे ठीकु आहे पॉलिटिकल ॻाल्हि में जेकॾहिं या एमक्यूएम मथां जेको हुयो कंपनी वारो कमु ते बाबा ही कंपनी ज़रिए फेडरल गवर्नमेंट बाबा पाण में वियो न पाण उन्हनि खे चयो त छो असां बि उन्हनि जी मुखालफ़त कंदासीं असां मुखालिफ़ आहियूं त जेकॾहिं सूबाई ख़ुदि मुख़्तारी ख़िलाफ़ जेको बि कमु थींदो असां सूबे जी हुकूमत सां गॾु हूंदासीं सूबे सां गॾु हूंदासीं सही छो जो जेकॾहिं मुदाख़लत हूंदी पर अच्छा, जॾहिं न कंदा जी सिंध तास मुआहिदे जे हवाले सां बि बिलावल साहब ज़िक्र कयो अची या भारत सिंध तास मुआहिदे ते अमल करे या वरी जंग जे लाइ तयार थी वञे पाणी ते जंग थी त भारत खे वधीक शिकस्त मिलंदी ऐं जेकॾहिं भारत सिंध मुआहिदे ते सिंध तास मुआहिदे ते अमल न कयो त 6 दरिया अवाम खे ॾियारिया वेंदा इहो कीअं पॉसिबल आहे पॉसिबल आहे जॾहिं मिसाल सिंध तास मुआहिदो टुटंदो मिसाल जीअं टुटो त पोइ त 6 दरिया बहाल थी वेंदा न पोइ हुन ते पाणी जी विरासत कीअं थींदी इहा वॾो सुवाल आहे बिलावल ताईं हेसि ताईं ते ठीकु आहे जी ठा टुटियो त 6 दरिया बहाल थी वेंदा पर पोइ छा थींदो हीउ सिंध तास मुआहिदो छो थियो छाजे लाइ थियो का न का गड़बड़ हूंदी तॾहिं थियो न इंटरनेशनली जेका विच में आई वर्ल्ड बैंक आयो ईअं न आहे पॉलिटिकली स्टेटमेंट ठीकु आहे पर ही प्रैक्टिकल न आहे बिल्कुलु अहिड़े नमूने सां प्रैक्टिकल न आहे जीअं हिंदुस्तान नथो बंदि करे सघिजे थो ही जेका 3 दरिया आहिनि जेको हू ख़रीद कयो आहे हुन ते मालिकी आहे हुनजी हुन ते मालिकी आहे असां हुन ते ॻाल्हाइण जोगा बि न आहियूं हा जॾहिं उते बोर्ड ईंदी आहे तॾहिं पाणी असांखे मिलंदो आहे हू जेका असां विकामे चुका आहियूं दरिया हुनजो पाणी असांखे बोर्ड में मिले थो पर मजबूरी आहे कैनाल अगरि जेकॾहिं कॾहिं पाकिस्तान खां टर्न करे थो मोदी त पोइ इहो पाणी त अल्टीमेटली रुकिजी सघे थो न अच्छा हिन में वॾी ॻाल्हि आहे जेका जियोग्राफिकल असां ॻाल्हि ॿोल कई अवां बि कई आहे असां सभु ॻाल्हाईंदा आहियूं जेका एक्सपर्ट आहिनि सिंधू बादशाह जेको आहे न सिंधू बादशाह जी जेका पोज़ीशन आहे हू तमामु ॾुखिया न तमामु नामुमकिन जोगी आहे त हुनजो रस्तो चेंज करणु छो जो ही जितां निकिरंदो आहे जितां शुरूआत थींदी आहे हुते चाइना जो वधीक उते असरु आहे ऐं जेकॾहिं उते को कमु कंदो त चाइना माना पॉसिबिलिटी न आहे न माना अगरि जेकॾहिं ईअं चइजे त जेकॾहिं मोदी पाणी बंदि कयो त चाइना वरी मोदी जो पाणी बंदि कंदो हा उहो पंहिंजो पाण थी वेंदो इहा स्ट्रेटेजी आहे न विच में जेकॾहिं इहा ॻाल्हि हुजे त पाकिस्तान ऐं चाइना पाण में मिली करे हिकु ॿिया दरिया बि आहिनि हुननि जो रुख जेको आहे चेंज करे सघनि था पोइ हिनखे प्रॉब्लम थींदी दरिया काबुल जे हवाले सां बि ॻाल्हि आहे अफगानिस्तान जे पोयां जेको सेंट्रल एशिया में आई थिंक त मां हुनजो सदर आसिफ ज़रदारी साहिब जो सदर थियण खां पहिरीं सलीम साहिब सां हिकिड़ो इंटरव्यू हुयो हू मूं ॿुधो ॾिठो बि त हुनमें हुयो त आई थिंक सेंट्रल एशिया जेको मुल्क आहे त हुतां को दरिया जो हितां आणण जे लाइ पाणी बलूचिस्तान जे लाइ हुनजो प्रोग्राम हुयो पर एसि ताईं हुन अनाउंस बि न कयो सदर थियण खां पोइ बि अनाउंस न कयो या जेकॾहिं ऐलान करे प्रेसिडेंट साहिब त हुनजो वाह थी वेंदी वधीक वाह थींदी ऐं बाक़ी सिंध तास मुआहिदे वारो अञा ताईं पाणी रोकण जी इतला आहे छा सही ठीकु आहे को हिंदुस्तान प्रैक्टिकली एसि ताईं त का बि इतला न आहे असां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त अॻे बि मूं चयो आहे मुंहिंजे प्रोग्राम में बाबा जमात अली शाह खे छो नथा ॻोल्हो जमात अली शाह गड़बड़ कई वाटर कमीशन जो चेयरमैन हुयो दरिया तबाह करे छॾियो जेको डेम ठाहिण लाइ कमु कयो बिलावल साईं खे इहा चवणु घुरिजे न डिमांड करणु घुरिजे त जमात अली शाह जिते बि दुनिया में आहे हुनखे गिरफ़्तार करे आणियो त हू कूड़ी कूड़ी रिपोर्ट ॾेई हुनखे हिंदुस्तान खे मौक़ो ॾिनो त हू डेम ठाहे डेम जी जेका ॻाल्हि कंदो आहे हिंदुस्तान छाजे करे कंदो आहे जमात अली शाह जो पियो आहे 100 अरब रुपए हिंदुस्तान सां वठी भॻल आहे ठीकु आहे उन्हनि जी डिमांड छो नथा कनि ठीकु इम्तियाज़ साहब प्रोग्राम जो वक़्तु इजाज़त नथो थिए न त वधीक बहस कयो नाज़रीन इजाज़त ॾींदा प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी थो पए थो अला भाई